बिलावल महला पंजवा। कवन जानै प्रभ तुमरी सेवा, प्रभ अबनासी अलख अबेवा। साहब केॾो वॾो लक्ष्य ॾियनि था। कहिड़ो लक्ष्य? शेवा जो। शेवा करण सां संसार जो सुधार न थींदो, न इंसान जो न संसार जो। शेवा सफ़ाई कंदी आहे न। असां सत्संग करे रहिया आहियूं या शेवा करे मन जो सुधार करे रहिया आहियूं। किथे वेंदासीं सफ़ाई करे पोइ वेंदासीं। सॼी प्रभु जी शेवा त करे रहियो आहे। अरे अंदरि उहो वेठी करके खून जे दौरे खे खर में नसूं आहिनि, कोशिका दिमाग़ में खून केरु थो पहुचाए? सॼी बॉडी में खून जो संचार केरु थो करे? हे त छो खाइण लाइ थी वियो, असां खाधो पीतोसीं, बाक़ी कमु निंड केरु थो ॾे? बुख वञे केरु थो लॻाए? अंदरि उहा गरमाश केरु थो पैदा करे जंहिंमें असांजे अंदरि जी शुद्धि थिए? हाणे जेको पूरे संसार जी सॼी शेवा करे रहियो आहे, हवा जे द्वारा, पाणी जे द्वारा, बिजली जे द्वारा, जेके असां सुख वठी रहिया आहियूं, सूरज जल बाहि सभु। कौन जाने प्रभु तुम्हारी शेवा? प्रभु तुंहिंजी शेवा केरु थो ॼाणे? प्रभु अबनासी हा अलख अबेवा। तूं लखियो नथो वञे। तोखे असां शब्दनि में साबित कयूं तूं हे आ, तूं हे आ, तूं छा न आहे? सब कुछ तू है, कुछ कुछ करे सब ठहंदो न। सब कुछ तू है। हिकिड़े कख मां कहिड़ो कमु थो करे? कख मकान ठाहिनि था, उन में अनाज थिए थो, बंसरियूं, फिरड़ियूं या हे मंदिरा, जेके बि काठ जो कमु आहे सभु कख में थिए थो न। हिकिड़े कख में संसार जो परमात्मा कहिड़ो कमु थो हलाए? कपिड़े जी फुटी लखियो नथो वञे। अभेय आहे उनजो भेय मीन्स राज़। उनजो कोई राज़ सम्झी न सघंदो। सम्झण में अचे त राज़ करे न, पकड़ में नथो अचे त। श्री राम श्री राम। हा मुंहिंजा प्यारा, हा मुंहिंजा प्यारा। जिथे बि जंहिं पंथनि मज़हबनि में जिथे बि जेकी जिथे शेवा जो ज़ोर नथा वठाइनि, मुंहिंजे ख़्याल सां अधूरा आहिनि। असां ब्रह्म आहियूं, असां में भॻवानु आहे, असां हे आहियूं, उन जाइनि ते शेवा कान्हे। छोटा छोटा घणेई निकितल आहिनि। असांजो साईं गुरू हे ॿुधाईंदो आहे, ॾाढो ॿुधाईंदो आहे, तूं मुंहिंजे महीने शेवा करणु वेंदो आहे। ॿिया बि ईंदा आहिनि शेवक शेवा शहज़ादे चए थो न साईं मां ई महीनो शेवा कयां। छो न आया? इहो ई ज़ोर ॾिनो हुयो, बसि तव्हां हे आहियो। हाणे शेवा करणु भाई गुरु नानक साहिब जो पॉइंट ॿुधायां।
विच दुनिया शेव कमाइए विच दुनिया सेव विच कमाई दुनिया शेव कमाइए तां दरगाह बैसण पाइए बैसण माना जगह चाहे साम्हूं वारे में अरे भॻवान साम्हूं वारे में आहे त साम्हूं नथो नज़र अचे वरी वेंकुट कहिड़ो नज़र ईंदो तूं ॿियनि जे दिलि में जाइ पाईंदे न तूं शेवा कंदे मां त हिते वेंदो आहियां तां दरगाह बैसण पाइए कहो नानक बांह लुॾाइए शेवा वारा तो ते ईश्वर जो प्यार थींदो सेवा वारा तो ते ईश्वर जो प्यार थींदो सभ खां अॻ में तुंहिंजो बेड़ो तुंहिंजो पार थींदो बाबा बेड़ो बस मूंखे भाई राम चवंदो भॼन इहो तोखे छॾी हा सॼो शब्द आहे अच्छा हूं हथु कजे श्री राम श्री राम वाह वाह मुंहिंजा साईं हा गुण बेअंत प्रभ गहर गंभीरे हा गुण बेअंत गुण बेअंत प्रभु जा गुण प्रभ बेअंत हा गुण बेअंत अम्मा 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 ख़ुशि हुजो प्रभु जा गुण बेअंत आहिनि बेअंत बेअंत आहिनि किथां शुरू कबा ठीकु आहे हले मिली वई बसि सिंधी में ठीकु हले छो पवंदा बसि मुंहिंजो सहज कमु हले थो न बाक़ी हिन में छा थियो भई भीड़ थिए अञा पोइ खणी रखे छा न सम्झे न सम्झे ॿियो सम्झे बसि बाक़ी हुन टेक हुन टेक श्री राम श्री राम हा कोई हिनखे प्यार सां पंहिंजो वरी को पैदा थिए न हुन हथ जोड़े विहाए न महिमानियूं आहिनि कॾहिं बि महिमान खे इशारो न ॾींदा कयो तूं वेह हली तूं उथी करे हुनखे विहाए पोइ तूं वेह तॾहिं तूं शेवादारी न त न आहे जॾहिं तूं शेवादारी ते तूं शेवादारी न आहे सम्झी वियो न मां वॾो कुझु चई त थी महिमान अचो थो चाहे ॿ दफ़ा बि महिमान अचंदियूं शेवादार उथी करे हुनखे विहाए पोइ पाण सम्झ में आयो अॼु खां वठी जी न त मुंहिंजे लेखे में न आहियो तव्हां शेवादारियूं सराए पियूं ठीकु आहे ग़लति आहे महिमान कहिड़ी ख़बर किथे वेहणो आहे कीअं आहे छा आहे छा हले थो अरे उनजो दोष माण्हू हीअं छो आहे विच में छो आहे हे छो आहे हे छो आयो अरे छा थींदो आहे अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे इहा शइ हर जाइ ते हले थी आहे न प्यार सां शुरूआती नथी थिए चाहे साइड में अचे त भई टप ॾेई हुनखे विहाए पोइ वेहिजे उन में घटो उनजे दिलि में पइजी वेंदो न बाबो मान जो न मान पाईंदव न हा मुंहिंजा पहिरियां चओ तूं कर गुण बेअंत गुण बेअंत गुण बेअंत गुण बेअंत जीअं भगत साहिब लाइ मां चवंदो आहियां भई 8 लड़ियूं उन में 8 गिगिरूं ऐं ॿिए में 7 कुल मिलाए 5 सेरे जी छेर हेतिरा हेतिरा घंटा संत बीठो आहे माण्हू वेठा आहिनि भई किथां सिफ़त शुरू कजे नाए पढ़दे जॻाए थो मग़ज़ जो सिफ़त किथां शुरू थींदी दुनिया वेठी आहे संत बीठो आहे नचे थो पंसेर छेर पई आहे कंहिंजे लाइ छाजे लाइ गहरी सोचने ॻाल्हियूं न आहिनि अड़ी कंवराम धरती ते केरु भाई जीअं भॻवान जा गुण किथां किथां छड़ी पार्टी खे ॾिसूं कीअं हे ठाहियो अथई सभु हे 3.5 करोड़ वारे फिटिंग कया अथई इन जे मथां इहे कीअं कया अथई अलॻि अलॻि मुहांडो कीअं ठाहियो अथई हीअं जो ज़ोर ॾिबो त खलल हलंदी आहे मुहांडो हलंदो जवाबु नथो अचे थोरो ई ज़ोर ॾींदो त कीअं आहे पॉलिश थियल आहे
गुण बेअंत, तुंहिंजा गुण बेअंत बेअंत, हिकु गुण न इहो, हर हिकु अलॻि अलॻि पैदा करणु, अलॻि अलॻि माण्हू। हा, प्रभ गहर गंभीरे, प्रभु गहर गंभीर, सभु कुझु ठाहींदे महसूसु नथो कराए, महसूसु कराए थो। इहे सभु सिखणा आहिनि न असांखे, भॻत साहिबु महसूसु करायो छा? जहिड़ो गंभीर हूंदो महसूसु न कराईंदो। लीडर कोई बि उनजो नालो आहे जेको कमु करे छॾे, ॼाणाए न, महसूसु न कराए, अॻिलो गहरो सोचे उनजे लाइ। आगवाणी हुकुम हलाइण लाइ थोरी आहे। अरे रायो रखणु, रायो रखणु, सभ जो रायो रखणु, सभु खे मिलाए झलाए हलणु। असांजे ॻोठाणनि खे सिफ़त अकुलु अचे, छा कयूं? असां त आकाश में ॻाल्हायूं था, आकाश न आहे, टॉप ते ॻाल्हायूं था, जेका असली सभु कुझु पढ़ी वेठा आहियूं, हलणु थिए नथो थिए, नथो थिए, तकलीफ़ अचे थी। हेठियां असांजे हुनखे फॉलो कराइनि। ऐं छा त असां ईअं था ॿुधनि, भाई असां सत्संग करे था वञूं। जेके तव्हां सत्संगी आहियो, निमाणा थियो न, नज़र रखो कोई महिमान आयो ईअं थियो। अतिथि भव, परमात्मा जो रूप आहे, जेको आयो आहे, जेको न सुञाणप आहे, जंहिंजी जिथ कान्हे, उनखे पहिरियों मुंहुं ॾियो न। मां चवंदो आश्रम ते जेके पंहिंजा आहियो, पंहिंजो सॾायो था, आश्रम दर जे अंदरि जेको घिरे, आश्रम जी शेवा तव्हां जड़ सम्झो, पहिरीं चेतन शेवा आहे, उन सां परिचय कयो। जेको अंदरि घिरियो आहे, उहो कीअं आयो आहे, काॾों आयो आहे, कहिड़े ख़्याल सां आयो आहे, पहिरीं परिचय उहा कयो। तव्हां घर हुजे हा त ॿियो कोई हैसियत न पुछंदुसि, घर जेतिरो बि नथा सम्झो असां न। असांजी केॾी बि कुर्बानी धन जी हे सभु रुड़ी थी वञनि, जेकॾहिं असां इहो न कयोसीं। आस्थान असां ॼाणो, व्यवस्था बि असां ॼाणो, ॿिए जो कमु आहे न। श्री राम, श्री राम। असांजा वॾा कीअं हलायो आहे, ढकण कॼणा, कहिड़े बि क़िस्म जा माण्हू ॿुढड़ा रहिया, कीअं जो सहन कयूं, इहो सभु असां खां सिखण सां थींदो न। श्री राम, श्री राम। असां भॻवान न सॾायूं, जेके उनजा गुण आहिनि उहे सभु असां में आहिनि, असां उनखे विकसित कयूं। परमात्मा जा जेके बि गुण आहिनि उन्हनि खे असां धारण कयूं। संतनि खे मथो टेकियो ईअं चऊं, सचा साईं तो में जेके गुण परमात्मा विधा, असां उनखे मथो टेकींदा, उहे असां में गुण अचनि। साईं कंवरराम तो जहिड़ो प्रेम जेको कुर्ब ॾेई वियो आहे, उहो असां पैदा कर। सचा साईं तूं जेके सत्य ते हली वियो आहे तेज में, उहो असां सत्य ते हलूं। बाबा साईं तूं सब्र करे वियो आहे, तूं असांखे सब्र ॾे। असां गुण वठूं न। श्री राम, श्री राम। हा, ऊंच महल स्वामी प्रभ मेरे, ऊंच महल स्वामी प्रभ मेरे, ऊंचे महल ते वेठो। हा, तूं अपरंपर ठाकुर मेरे। कोई पुॼी न सघंदो आहे न, बसि हिकु चवण में थी वियो ऊंच महल। हा, ऊंच महल स्वामी, हा तूं मालिक, हा हा, प्रभु मेरे मुंहिंजा प्रभु, हा तूं ऊंचे महल ते आहे न। हमेशह ॻाल्हाइण में हथ मथे रखंदा आहियूं, परमात्मा मथे आहे। हा, तूं अपरंपर ठाकुर मेरे, तूं मुंहिंजो ठाकुर। हा, एकस बिन नाही को दूजा। बसि एंड थी वई, हिकु खां सवाइ ॿियो कुझु आहे कोन। हिकु है हिकिड़े फ़क़ीर जो आहे लाहौर जे, हिकु है हिकु है हिकु है हिकु है हिकु है, हिकु नूं साड़ी सिक है, हिकु नूं साड़ी सिक है। जो हिकु को न मने सो काफ़र बेमुशरक है, वो काफ़र आहे, बेमुशरक आहे, बेमुर्शिद। सभिनि में तूं हिकु ॾिस न भाई, मां वटि सुञाणप लाइ व्यवहार जे प्रक्रिया हलाइण लाइ। असली सभु आत्म देव आहे असां, जेको तूं में आहे, मां में आहे, सभु में आहे। इहो भॼन बि यादि करे चवंदा कोन, जेको तूं में आहे सो मां,
है न बल्ब साॻियो या हुन में कोई ज़ीरो आहे कोई आहे इहो तुका ठहियल अथसि न ॿुधो करे हा बिजली में पावर पूरो आहे सॼो या अधूरो आहे हीअं सुठो ठहियलु आहे जेको तो में आहे सो मां में आहे हा श्री राम श्री राम हा तुम ही जानहो अपनी पूजा हा हा छा चयो पहिरियों तो एकस बिन नाही को दूजा तुम ही जानहो अपनी पूजा तूं ई ॼाणे थो पंहिंजी पूजा हा वरी वञण पोइ तूं सॾु कर भई अरे हा आपहु कछु न होवत भाई मामा कुझु नथो थिए हा जिस प्रभु देव सो नाम पाई बसि बसि जेके तूं बख़्शिश करे त उहे नाम पाए थो हा कहो नानक जो जन प्रभ भाया उहो ई प्रभु खे वणियो हा जन प्रभु भाया गुण निदान प्रभ तिन ही पाया तूं गुणनि जो खज़ानो आहे गुण निदान आहे न खज़ानो जेके तूं प्राप्त थिए उहे तोखे ध्यानु था माना नाम खे ध्यान सां गुण प्रगट थींदा छा गुण प्रभ कंहिंखे उथी करे असां मथो टेके असांजा गुण ॾिसी करे न अंदरि प्रभु सां केतिरो प्यार थो करे न ॾेखारे सघंदो न असां ॾिसी सघंदासीं जेतिरो जेतिरो घर अंदरि प्रभु ॾे वेंदो उन में गुण विकसित थींदा उन गुण विकसित थींदा साईं हे गुण बि आहे हे बि गुण आहे हे आहे ऐं वधि में वधि संत जी जेका सची सिफ़त आहे हे बचो पियो आहे तूं अलाह आहे तूं रब आहे मुंहिंजो कमु कर बसि मां तुंहिंजो दर ते आवांसि इहे सभु कूड़ा सर्टिफिकेट हिन ॻाल्हियुनि सां वास्तो न आहे सचाई इहा आहे उन गुण जो वर्णन थिए बाबा सुधाराम तोमें कहिड़ा गुण हुया परमात्मा बख़्शा खां राम तुंहिंजा कहिड़ा गुण हुया असां गुण न खणंदासीं गुण न हलंदासीं त गुण त केरु हलंदो संगम आख़िर गुण केरु सघिबा छड़ो कामनायूं पूरियूं कंदासीं मां त न पोइ त देव देवताऊं आहिनि हे त तव्हां पंहिंजो मनायो तव्हां मञण त न आहियो काथे ॿार बीठा आहिनि श्री राम श्री राम बोल गुरु नानक देव